खैरपुर मिरस वेझो टंडो बस्तीअ में क़ाइम क़दीमी बुज़ुर्ग हस्ती चोॾहं कुबन वारो पीर सैयद अब्दुल कादिर शाह जिलानी जी दरगाह में सन 736 हिजरी में वॾी महारत सां मस्जिद तैयार कई वई हुई, जंहिंजी ख़ूबसूरती अॼु बि मौजूद आहे। इन हवाले सां ॾिसूं था खैरपुर मां अवेस गुलाल जी ही रिपोर्ट। बिल्कुलु असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं खैरपुर मिरस जे इलाइक़े टंडो मस्ती बाईपास जे लॻ पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी 14 कुबन वारो पीर, जंहिंखे 14 कुबन वारो पीर सॾियो वेंदो आहे। 14 कुबन वारो पीर इन जे करे सॾियो वेंदो आहे त हिन दरगाह ते 14 कुबन वारी मस्जिद तयारु कई वई, जेका मस्जिद सन 736 हिजरी में तयारु कई वई। सन 736 हिजरी में हिन मस्जिद खे तामीर कयो वियो। उन खां अलावा तव्हांखे ॿुधाईंदा अॼु बि हिन मस्जिद जी जेका ख़ूबसूरती आहे उहा साॻी मौजूदु आहे। हिते जेका मस्जिद 14 कुबन वारी तयारु कई वई, उन जी जेका ॻाल्हि कजे कारीगरी जी त उहा हिकिड़ी बेमिसाल आहे, जेतिरी ॻाल्हि कजे उहा घटि आहे। हिन मस्जिद जा जेके मुनारा आहिनि, मस्जिद जी जेका अंदरां कारीगरी थियल आहे, उन जी जेका साराह कजे उहा हिकिड़ी तमामु जेतिरी कजे उहा घटि आहे। त उन हवाले सां असां हिते दरगाह ते मौजूदु आहियूं। दरगाह जे गादी नशीन ऐं संदसि ॿिया जेके अक़ीदतमंद आहिनि उन्हनि खां असां हिते मालूम कंदासीं त हीअ जेका मस्जिद जो कमु कॾहिं थियो ऐं केतिरे टाइम ताईं हलियो ऐं छा हिन दरगाह हीअ जेका क़दीमी दरगाह आहे पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी, हिते कहिड़ी सहूलियत मौजूदु आहे, जा परे परे खां ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंद बि अचनि पिया हिन दरगाह ते, त उन्हनि खे कहिड़नि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पए। उन हवाले सां असां हिते मौजूदु माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन असां सां कहिड़ा वीचार वंडनि पिया। त हीअ जेका मस्जिद आहे 14 कुबन वारी जेका मशहूरु मस्जिद आहे हिकिड़ी, माना हिकिड़े खैरपुर ज़िले में तमामु, ऐं हीअ जेका दरगाह आहे पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी, उहा बि हिकिड़ी मशहूरु बुज़ुर्ग हस्ती आहे। उन हवाले सां असांखे थोरी तव्हां मालूमात ॾिजो। तमामु क़दीम दरगाह वॾनि खां ॿुधंदा था अचूं, पुराणी ठहियल 14 कुबन वारे साईं मालिकनि जे फरमान मुताबिक़ 736 मस्जिद शरीफ़ जो कमु शुरू थियो। उन खां पोइ दरगाह अक़ीदो चंदो ॾींदा आहिनि, जेको उन मां रिपेयर वग़ैरह थींदी आहे, सरकार जो कोई बि ताउन न आहे, उहे इहे सभु शइ कमकार कराईंदा आहिनि। ऐं हिते जेका बि सहूलियत आहे उहा जमायत पंहिंजे मदद पाण तहत कई आहे। हिन सरकार हुकूमत पारां को अहिड़ो माना हुकूमत जे तरफ़ां काई बि शइ स्कीम वग़ैरह न ॾिनी वई आहे। परे परे खां जेके ज़ाइरीन अचनि पिया उन्हनि खे ज़रूरु तकलीफ़ कहिड़ी खे मुंहुं ॾियणो पए? परे खां तकलीफ़ जेका अचे थी, लेडीज़ में खानो कोन्हे को, हिते जेके लेडीज़ ॿार अचंदा गॾियल तौरु पाण में हिक ॿिए सां रहंदा, असांखे हुकूमत खां मुतालबो था अलॻि लेडीज़ जे लाइ अलॻि में खानो ठाराए ॾिनो वञे, ऐं असांखे लेडीज़ जे लाइ बि अलॻि वॉशरूम ठाराए ॾिनो वञे। या तव्हां असांखे मालूमात ॾींदव त हीअ जेका हिकिड़ी कारीगरी थियल आहे त इहा के माना इन हवाले सां थोरो हिन मस्जिद जी इहा साईं तमामु क़दीमी आहे, हर भोर अहिड़ी ॼाण न आहे हिते चऊं तमामु पुराणी आहे, काई ख़बर न आहे कहिड़ा मिस्त्री आहे। 700 साल जो तारीख़ आहे, वॾी आहे हिकिड़ी तारीख़, मालिकनि जे दौर में पंहिंजे दौर जी इन जी ॼाण असांखे न आहे। हीअ जेका दरगाह आहे, हिन ते जेका दरगाह ते मस्जिद आहे जी, उहा घणे टाइम खां आहे ऐं उहो उन जे बारे में थोरो साईं इहो जेको आहे साईं जन जे चवण जे हिसाब सां सन 700 हिजरी में हिन जो बुनियादु रखियो वियो आहे। ऐं क़दीमी आहे, फ़क़ीर साईं वारा वेठा आहिनि 7 पीढ़ियूं, उन्हनि खे बि ख़बर न आहे, कंहिं बि ॿुधाए न सघियो आहे त कॾहिं ठही आहे। बाक़ी मालिकनि जो चवणु आहे 700 सन हिजरीअ में मस्जिद जो बुनियादु रखियो वियो आहे। हिन ते को हुकूमत जो को तावन आहे? हुकूमत जो तावन न थियो आहे साईं। दीवार वीवार बि जेको आहे पाण इहा खणायूं हुकूमत जे हिसाब सां, पर कुझु रही पई आहे, अञा कुझु थी आहे। सहूलियतूं जेके आहिनि मैखाना साईं जे चंदे जे हिसाब सां ठहनि था पिया, बाक़ी हुकूमत जे हिसाब सां न मिलियो आहे अञा काई शइ। साईं जन बगदाद खां आया, साईं जन सुहिणे दस्तगीर जा पोटा आहिनि। हिते जीअं पहुता 736 हिजरी में, उन खां बि अॻु में आया आहिनि। ऐं इहे मस्जिद 736 हिजरी में माना तामीर कराई अथऊं। बगदाद वारो ई नक्शो तयारु कयो अथऊं। हिते पूरी सिंध में अहिड़ो नक्शो कोन्हे को थी सघे, अहिड़ी दरगाह बि न आहे। पूरे जेके बि सैयद ख़ानदान जिलानी आहिनि सभिनी जो वॾो आहे। ऐं हिते माना केतिरा ई अक़ीदतमंद ईंदा आहिनि जेके निमाज़ पूरी मस्जिद जुमे जे ॾींहुं भरिजी वेंदी आहे। ऐं सियासी जेको बि आहे कोई बि हिते हेल्प नथा कनि। ऐं रोड रस्ता बि ख़राबु लॻा पिया आहिनि,
उहा वॾी दिक़त थिए थी। जेके पाणीड़ा अचनि था उहा बि माना ॾटा ॾेई हलिया था वञनि, को बि अहिड़ो इंतज़ाम न आहे। हीअ दरिया जे कप ते ई मुश्तमिल थियल आहे। हींअर बि काथो बि पाणी या बारिश वसंदी आहे ते चौधारी एतिरा माना पुराणा आसिरी क़दीमी सिरूं निकिरंदियूं आहिनि पकियूं। हींअर बि माना हर पासे तव्हांखे हिते वॾी आबादी पहिरियां आई, हींअर त न आहे। हींअर त 2-3 ॻोठ आहिनि। हे जेके बि अचनि था असां परे जा पांधीड़ा। अस्सलाम वालेकुम। जी बिल्कुलु, तव्हां हिते मौजूदु माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। दरगाह पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी 14 कुबन वारो, जेको हीउ 14 कुबन वारो जी जेका हीअ दरगाह आहे, इहा हिकिड़े 14 कुबन सां मस्जिद तयारु कई वई। जेका मस्जिद जेका अहिड़े कारीगरी सां तयारु थियल आहे, अहिड़ी महारत सां तयारु थियल आहे जंहिंजो को मिसाल ई न आहे। तक़रीबन समूरी सिंध में सुठियूं सुठियूं तफ़रीक़ आयूं आहिनि, सुठी कारीगिरी सां मस्जिदियूं ठाहियूं वयूं आहिनि। बहरहाल हीअ जेका मस्जिद जंहिं हिनखे 14 कुबन सां तयारु करे सुठी हिकिड़ी महारत सां तयारु कई वई, उनजो को मिसाल न आहे। बहरहाल हीअ हिकु अहिड़े क़िस्म जे महारत सां ठहियल मस्जिद ऐं क़दीमी दरगाह पीर सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी जेका हुकूमत जी बेध्यानी सबबु हिते आयल जेके माण्हू आहिनि, ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंद, उन्हनि खे काफ़ी सारनि ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पए। हिते मौजूदु माण्हुनि ऐं अक़ीदतमंदनि इहो ई ॿुधायो असांखे त हिते का अहिड़ी ख़ासि सहूलियत न आहे। हिते जेको दरगाह जो कमु वग़ैरह कयो वेंदो आहे उहो मुरीदनि जे हिन नज़राने सां कयो वेंदो आहे, पर हुकूमत पारां का बि अहिड़ी हिकिड़ी माना हिन दरगाह खे सहूलियत न ॾिनी वई आहे त जीअं हीअ हिकिड़ी क़दीमी मस्जिद आहे जेका 700 साल पुराणी मस्जिद, अहिड़ी महारत सां ठहियल जंहिंजी अॼु बि ख़ूबसूरती जेका आहे उहा मौजूदु आहे। बहरहाल हुकूमत खे घुरिजे त हिन दरगाह तरफ़ तवजो ॾेई ऐं हिते जेके जाइज़ सहूलियतूं आहिनि उहे ॾिनियूं वञनि त जीअं ईअं आयल ज़ाइरीन ऐं अक़ीदतमंदनि खे कंहिं परेशानी खे मुंहुं ॾियणो न पवे। कैमरामैन जी टीम सां गॾु अवेस गिलाल, KTV न्यूज़, खैरपुर मीरत।